जिए भुट्टो, जिए शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, जिए अवाम। शहीद रानी खे सुर्ख सलाम। एशिया जी अज़ीम सियासी अगवान शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो जी अज़ीम न्याणी जैन मुल्क ऐं जमहूरियत लाइ पंहिंजे जान कुर्बान कंदड़ शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 14वीं वरसी जे मौके ते खेनि सुॾकनि लुड़कनि सां अक़ीदत जा गुल निछावर करियूं था ऐं वचन था वजायूं त शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे छॾियल मिशन खे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसफा भुट्टो ज़रदारी जी अॻुवाणी में पूरो करण लाइ पाण पतोड़ींदा रहंदासीं। पारां मोहम्मद वारिस दर्स इंफॉर्मेशन सेक्रेटरी पीपी तालका खिपरो। मैं आपसे रिक्वेस्ट करती हूँ कोई घर में ना रहे, आप बाहर रखें। आपको वोट देने के लिए बहुत से लोग शहीद हुए